फील्ड मार्शल आसिम मुनीर जी सदारत हेठ 276 कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस पाकिस्तान दहशतगर्दी खिलाफ अवाम के तहफ़्फ़ुज़ ऐं दिफ़ा जो मुकम्मल हक़ रखे थो। ISPR मूजिब कश्मीर पाकिस्तान जी साह जी रग है। कॉन्फ्रेंस में सिंतास मुआहदे बाबत भारत के बयानी जो नोटिस वरतो पियो। फील्ड मार्शल जो चवण है तो पाकिस्तान की खुद मुख्तियारी ऐं क़ौमी मफ़ादन जो हर क़ीमत ते तहफ़्फ़ुज़ यकीन बणायो वेंदो। शिरकत कंदड़नि जो चवण है तो क़ौमी सलामती कमेटी की 24 अप्रैल 2025 जी हिदायत इन बाबत मुकम्मल रहनुमाई फराहम करे थी। खिते में पायदार अमन इस्तेहकाम अफ़गान तालिबान के कब्ज़े हेठ ज़मीन ते भारतीय प्रॉक्सीज़ की रोकथाम कई वञे। सदर आसिफ अली ज़रदारी सरकारी दौरे ते किर्गिस्तान पहुंची वियो। सदर आसिफ अली ज़रदारी एयरपोर्ट अमन ते गार्ड ऑफ ऑनर पेश कयो पियो। किर्गिस्तान के सदर एयरपोर्ट ते सदर आसिफ अली ज़रदारी की आजियां कई। सदर ममलिकत किर्गिज़ सदर से दावत ते दौरे करे रहियो आहे। वापार सीड़पकारी तवानाई मैदानियात में सहकार वधाइण ते ॻाल्हि कई वेंदी। डिजिटल मैशियत ऐं अवामी राब्तनि खे हथी ॾियण ते गौर कयो वेंदो। पाकिस्तान की अंदर भारत मुदाखलत करने की कोशिश कर रहा है। मिलिट्री सतह पे भारत को शिकस्त दिलवाया और ये शिकस्त उनसे तस्लीम नहीं हुआ, तो अब वो इंडस को, सिंधु को एक हथियार के तौर पे पाकिस्तान के खिलाफ इस्तेमाल करना चाहते हैं। सिंधु पे सौदा करने के लिए तैयार नहीं है। जंग लड़ना पड़ेंगे तो जंग लड़ने के लिए तैयार है। गिलगित बल्तिस्तान आजाद कश्मीर से लेके लारकानों तक के अवाम तैयार है। मरसू मरसू सिंधु ना देसो। सिंधु दरिया असांजी लाइफ लाइन है। मरी वेंदासीं पर सिंतास तां हथ न खणंदासीं। सिंधुअ ते जंग विढ़ण जे लाइ बि तैयार आहियूं। मरका हक़ में शिकस्त भारत का हज़म न पई थिए, जंहिंजे करे पाणी खे हथियार तौरु इस्तेमाल करे पियो। ॼाणूं था त मोदी कहिड़ी साज़िश करे रहियो आहे। अफ़गानिस्तान ज़रिए पाकिस्तान में दहशतगर्दी ऐं डफेड़ पखेड़ की कोशिश थिए पई। भारत के पैगाम पहुंचाइण चाहियूं था त सभु हिकु आहियूं। पाकिस्तान आज़ाद कश्मीर ऐं गिलगित जो अवाम भारतीय साज़िश नाकाम बणाईंदो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो गिलगित बल्तिस्तान के नए चूंडियल वॾे वज़ीर के कसम खाइण वारी तक़रीब खे ख़िताब। सियारे में गिलगित बल्तिस्तान अंदर मकानी चूंडूं कराइण जो भी ऐलान। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान में सियासत गार ऐं दुश्मनी जो ॿियो नालो बणिजी वई आहे। कोशिश कंदा त उहा सियासत हिते न थिए। मुखालिफ़ धुर खे महसूस थियण न ॾिनो वेंदो त उन्हनि जी हुकूमत न आहे। कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान जी अवाम जो PP सां 3 नसलनि जो रिश्तो आहे। सदन हक़मियत वारो मुतालबो पियो कयो वेंदो ऐं नौजवाननि खे अॻिते वधण जे लाइ बहितर मौक़िया फ़राहम कया वेंदा। गिलगित बल्तिस्तान के नए चूंडियल वॾे वज़ीर अमजद हुसैन उहिदे जो कसम खणी वरितो। गवर्नर सैयद मेहदी शाह अमजद हुसैन के वॾे वज़ीर तौरु कसम खणायो। तक़रीब में PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी भी शरीक थियो। गिलगित बल्तिस्तान के नए चूंडियल वॾे वज़ीर अमजद हुसैन चयो आहे त PP ऐं गिलगित जी अवाम में 3 नसलनि खां रिश्तो हलंदो पियो अचे। गिलगित जी अवाम वरियनि जे रिश्ते खे मान ॾींदे PP जो साथ ॾिनो ऐं वॾी अक्सरियत ॾियारी, जंहिं ते अवाम जो थोराइतो आहे। अवाम जेका ज़िम्मेवारी कुलनि ते रखी आहे उनखे ज़िम्मेवारी सां ई पूरो कंदो। ईरान के अगूणे शहीद सुप्रीम लीडर आयतुल्ला अली खामनाई जो तारीख़ी जनाज़े वारो जुलूस रवां दवा। क़ौमी झंडे में ओढ़ियल मड़ के तेहरान में घुमायो पियो वञे। रोडनि ते हज़ारे अक़ीदतमंद जे लुड़कनि ऐं सुॾकनि सां भेटाभेट। मेहराबाद इंटरनेशनल एयरपोर्ट तां शहीद सुप्रीम लीडर जो मरहूम रवानो कयो वेंदो, जितां नजफ़ ऐं करबला घुमाइण खां पोइ ॾे वापसी आंदो वेंदो। 9 जुलाई ते मशहद में इमाम अली रज़ा जे रोज़े जे अंगण में शहीद आयतुल्ला अली खामनाई जी तदफ़ीन कई वेंदी। शहीद ईरानी सुप्रीम लीडर की शहादत जो बदलो वरतो वेंदो। संदसि कातिल कुदरती मौत न मरंदा। ईरानी सुप्रीम लीडर जो सलाहकार मोहम्मद मुख़बर हुन चयो आहे त इहो तसवुरु करणु मुमकिन ई न आहे त शहीद सुप्रीम लीडर जा कातिल धरती ते ज़िंदा ऐं सेहतमंद रहंदा।
बदिलो वरितो वेंदो। ईरानी फ़ौज जे सरबराह मेजर जनरल अमीर हातमी जो चवणु आहे त शहीद आयतुल्ला खामनई जे क़त्ल जे ज़िम्मेवारनि जा पेरा खयां वेंदा, उहे पंहिंजे अंजाम खां बची न सघंदा। शहीद सुप्रीम लीडर इज़त, आज़ादी ऐं क़ौमी वक़ार जो रस्तो तइ कयो, जिते ईरानी हथियारबंद फ़ौजूं पूरी साबित क़दमी ऐं अज़म सां हलंदियूं रहियूं। ईरानी हथियारबंद फ़ौजूं सुप्रीम लीडर आयतुल्ला सैयद मुजतबा खामनई जे क़यादत में बिना कंहिं हबक जे पंहिंजा फ़र्ज़ अदा कंदियूं रहंदियूं। मफ़ाहमती यादाश्त सियासी ऐं फ़ौजी ॿिन्ही नतीजनि में अमेरिका जी शिकस्त ऐं मज़ामत जी कामयाबी आहे। ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर मोहम्मद बाक़र कालिबाफ जूं हूसी सुप्रीम काउंसिल जे वाइस चेयरमैन सां मुलाक़ात में ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त अमेरिका ऐं इसराइल खे मज़ामत जे नतीजे में ईरान जे इतिहादियुनि खे मञणो पियो। इहा मफ़ाहमती यादाश्त जी कामयाबी आहे। सफ़ारती कामयाबियूं फ़ौजी तयारियुनि ते भाड़िनि थियूं। का बि कमज़ोरी ॾिसण में आई त इसराइल ऐं अमेरिका ईरान मथां हमिलो कंदा। इसराइली फ़ौज जे सरबराह जंगबंदी बावजूद ॾखण लबनान ते हमले जी धमकी। इसराइली फ़ौज जे सरबराह लेफ्टिनेंट जनरल अयाल ज़मीर चयो आहे त जेकॾहिं जंगबंदी जी भञकड़ी कई वई त हिकु तेज़ हमिलो कयो वेंदो। हिज़्बुल्लाह ईरानी माली मदद ऐं हिदायतुनि सां उत्तर इसराइली आबादीअ खे ख़तरो बणाइण जे लाइ ॾहाकनि खां सुरगूं ठाहे रही आहे। इसराइली फ़ौज हाणे अहम इलाइक़नि ऐं ज़मीन अंदरि रस्तनि जो कंट्रोल हासिल करे वरितो आहे। लबनानी फ़ौज खे तारीख़ी मुआहदे तहत पंहिंजूं ज़िम्मेवारियूं पूरियूं करणु घुरिजनि ऐं इलाइक़े खे हिज़्बुल्लाह जे बेड़ाकनि खां ख़ाली करणु घुरिजे। चीन तरफ़ां अब्दोस मां स्ट्रेटेजिक मिसाइल जो कामयाब तजुर्बो। चीनी सरकारी ख़बरूं इदारे जो चवणु आहे त ज़िम्मेवार हेठि सां सॾाड़ियल तजुर्बाती मिसाइल पैसिफिक समुंड में मुक़ररु कयल हंध ते किरियो। मिसाइल तजुर्बो हिकु मामूले जे फ़ौजी तरबियती प्रोग्राम जो हिसो हुयो। तजुर्बो आलमी क़ानून मूजिबि कयो वियो। लाॻापियल मुल्कनि खे टेस्ट बाबति अॻुवाट आगाही ॾिनी वई हुई। तजुर्बे में कंहिं बि मख़सूस मुल्क या कंहिंखे हदफ़ खे निशानो न बणायो वियो। हुकूमत सीड़पकारी जे लाइ इन्वेस्ट पाक पोर्ट जो इफ़्तिताह करे छॾियो। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त इन्वेस्टमेंट पोर्टल सीड़पकारी जे नए दौर जी शुरूआत आहे। जेसकेश ऐप ज़रिए 5000 रुपयनि जी सीड़पकारी बि करे सघिजे थी। इनफरादी तौर कयल सीड़पकारी फ़ाइदेमंद साबित थींदी। पोर्टल आलमी मयार जी सहूलियत फ़राहम कंदो। नौजवाननि खे सीड़पकारी तरफ़ आणण जी कोशिशि कई पई वञे। अहिड़े क़िस्म जा डिजिटल प्लेटफॉर्म तरक़ी तरफ़ अहम क़दम आहिनि। मुआशी तरक़ी जे लाइ ख़ानगी शोबे जो किरदारु अहम आहे। पाकिस्तान स्टॉक मार्केट में बि सीड़पकारी वधी आहे। नेतन्याहू ॼाणे थो त असुल बास केरु आहे। अमरीकी सदर ट्रंप जो इसराइली वज़ीर आज़म जी मुलाक़ात खां अॻु बयान। सो चवणु आहे त इसराइल ऐं अमरीका जा लाॻापा तमामु सुठा आहिनि। नेतन्याहू वाइट हाउस में साणुसि मुलाक़ात जी दरख़्वास्त कई आहे। हू ॼाणे थो त असुल इख़्तियार कंहिं वटि आहिनि। अमरीकी न्यूज़ वेबसाइट एक्सियूज़ दावा कई आहे त सदर ट्रंप ऐं नेतन्याहू विच में मुलाक़ात ईंदड़ हफ़्ते नेटो सरबराही इजलास खां पोइ थी सघे थी। पाकिस्तान हथां शिकस्त खां पोइ मोदी सख़्त दबाव में आहे। मुंहिंजे ख़िलाफ़ प्रोपेगेंडा मुहिम सां संदसि साख बहाल न थींदी। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जो समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते बयान। सदर चवणु आहे त भारत जे ज़ाती क़बलनि जा खे ज़हनी तौर ते गैर मुस्तहकम करार ॾियण सां मसइलो हल न थींदो। राहुल गांधी मोदी खे मिलियल आलमी एवार्डनि ते बि सवाल उथारिया। बरतानवी अख़बार पिणु एवार्डनि जे एतबार ऐं शफ़ाफ़ियत ते बि सवाल उथारिया आहिनि। मोदीअ जूं परॾेह में हथ सां वाखाण कराइण जूं कोशिशूं नाकाम साबित थींदियूं। वफ़ाक़ी सर्विस ट्रिब्यूनल में ई अपील निज़ाम अची वियो। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ जो चवणु आहे त वफ़ाक़ी सर्विस ट्रिब्यूनल में ई अपील निज़ाम अहम अॻभराई आहे, जंहिंसां वसीलनि ऐं वक़्त जी बचत थींदी। टेक्नोलॉजी जो इस्तेमालु ज़िंदगी जे हर शोबे में तमामु घणो वधी वियो आहे। असांजे मज़हब में इल्म ऐं तहक़ीक़ जी अहमियत ते ज़ोर ॾिनो वियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां इंटरनेशनल फाइनेंस कॉर्पोरेशन पाकिस्तान डिवीज़न जे डायरेक्टर साइमन एंड्रूज़ जी मुलाक़ात। आलमी डेटा सेंटर, तवानाई जे ज़रियनि, ज़राअत, सिहत ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं।
वरी वज़ीर सिंध मुराद अली शाह चयो आहे त निजी शोबे जे लाइ वधीक तवानाई पैदा करणु सिंध हुकूमत जी तरजीहुनि में शामिल आहे। ज़रई सप्लाई चेन स्टोरेज ऐं प्रोसेसिंग जी सहूलियतुनि में बहितरीअ सां आबादकारनि जी आमदनी में वाधि थींदी। सिंध जी 25 एकड़ ज़मीन रखंदड़ आबादकारनि खे ग्रुपनि जी सूरत में सब्सिडी वारा ट्रैक्टर फ़राहम कया वेंदा। पर पासे वारी ज़मीन ते पोख कंदड़ 2 या 3 आबादकारनि खे गॾियल तौर ते ट्रैक्टर ॾिना वेंदा, जंहिंसां ज़रई पैदावार ऐं ज़मीन जी सलाहियत में इज़ाफ़ो थींदो। ईरान सां मामला बहितर अंदाज़ में अॻिते वधी रहिया आहिनि। असांजी फ़ौज ईरान खे अस्करी लिहाज़ ते शिकस्त ॾिनी। ईरान जोहरी हथियार हासिल नथो करे सघे। अमरीकी सदर ट्रंप जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल चयईं अमरीका वटि बहितरीन फ़ौज आहे। 1 ई महीने अंदरि स्टॉक मार्केट बुलंद सतह ते पहुती। हमास पारां 20 सालनि खां पोइ गज़ा हुकूमत सां दस्तबरदारी जो ऐलान। हमास गज़ा में पंहिंजी हुकूमत ख़तमु करे छॾी। इंतिज़ामिया जो कंट्रोल नेशनल कमेटी फॉर दी एडमिनिस्ट्रेशन ऑफ गज़ा हवाले करण जो ऐलान। हमास जे तर्जुमान हाज़िम क़ासिम जो चवणु आहे त हुकूमत छॾण जो मक़सदु नसुलकुशी ऐं जंग खे रोकणु आहे। इख़्तियारनि जी तुर्त मुंतक़िली जे लाइ नेशनल कमेटी जे जल्द गज़ा पहुचण जे लाइ पुरुमीद आहिनि। वेनेज़ुएला में तबाही मचाईंदड़ ज़िलज़िले में फ़ौतुनि जो तादादु 3000 खां वधी वियो। वेनेज़ुएला जे इतलात ऐं नशरियात वारी वज़ारत जो चवणु आहे त 24 जून ते वेनेज़ुएला में ख़तरनाक ज़िलज़िलो आयो, जंहिं सबबि फ़ौतुनि जो तादादु 3423 ताईं पहुची वियो आहे, जॾहिं त रेस्क्यू जो अमल जारी आहे, जंहिं में 3000 खां वधीक आलमी इमदादी कारकुन ऐं 30,000 मक़ामी एहलकार ऑपरेशन में हिसो वठी रहिया आहिनि।